मिठी में ब्रेकिंग न्यूज़ में शेयर कंदासीं। एसएसपी थरपारकर खे हटाइण जे लाइ पीटीआई अरबाब ग्रुप धरणो हयो आहे। थरकोल ॾांहुं वेंदड़ रोड खे ब्लॉक कयो वियो आहे, जंहिंजे करे ट्रैफिक मुअत्तल थी वई आहे। हिकु भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ तव्हां सां शेयर कयूं पिया। एसएसपी थरपारकर खे हटाइण जे लाइ पीटीआई अरबाब ग्रुप धरणो हयो आहे। थरकोल ॾांहुं वेंदड़ रोड ब्लॉक थी वियो आहे, जंहिंजे करे गाॾियुनि जूं क़तारूं लॻी वयूं आहिनि। धरणे जी अॻवानी अरबाब ग़ुलाम रहीम, अरबाब अनवर, लजपत सोरानी, अरबाब ज़ुल्फ़कार ऐं ॿिया करे रहिया आहिनि। हिकु भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ आहे तव्हां सां शेयर कयूं पिया। एसएसपी थरपारकर खे हटाइण जे लाइ पीटीआई अरबाब ग्रुप थरकोल ॾांहुं वेंदड़ रोड ब्लॉक करे छॾियो आहे। गाॾियुनि जूं क़तारूं लॻी वयूं आहिनि। एक भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ तव्हां सां शेयर कयूं पिया। मिठी मां एसएसपी थरपारकर खे हटाइण जे लाइ पीटीआई अरबाब ग्रुप धरणो हयो आहे। थरकोल ॾांहुं वेंदड़ रोड खे ब्लॉक कयो वियो आहे, जंहिंजे करे ट्रैफिक मुअत्तल थी वई आहे। हिन वार असां कोशिशि कंदासीं त तव्हांखे वधीक अपडेट करे सघूं त अरबाब ग्रुप जा कहिड़ा मुतालबा आहिनि, पीटीआई जे अॻवाननि धरणो छो हयो आहे। ब्रेकिंग न्यूज़ तव्हां सां शेयर कयूं पिया। धरणे जी अॻवानी अरबाब ग़ुलाम रहीम करे रहियो आहे। हिन वार सां मिठी मां आवाज़ न्यूज़ जो रिपोर्टर एजाज़ बजीर हिन वक़्तु असां लाइन ते मौजूदु आहे। जी एजाज़, कहिड़ा मुतालबा आहिनि डॉक्टर अरबाब ग़ुलाम रहीम समेत ॿियनि पीटीआई अॻवाननि जा ऐं एसएसपी थरपारकर खे हटाइण जे लाइ ही धरणो हयो वियो आहे, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, थरपारकर जिले में पुलिस जूं जांचूं आहिनि मुबैना तौर ते। उन खां पोइ अरबाब हामी ऐं ख़ासि तौर ते पाकिस्तान तहरीक इंसाफ जा कारकुन आहिनि, उन्हनि जे ख़िलाफ़ मुबैना तौर ते मनगढ़ंत केस दाख़िल कया विया थे। उन जे ख़िलाफ़ तव्हांखे ॿुधायां, सिंधी अॻूणे वॾे वज़ीर आज़म के स्पेशल असिस्टेंट, सिंधी अॻूणे वॾे वज़ीर अरबाब ग़ुलाम रहीम, अरबाब अनवर जब्बार, एमएलए लाल माली, उन खां अलावा तव्हांखे ॿुधायां त लजपत सुरानी, अरबाब अनवर जब्बार ऐं ॿियनि मुख़्तलिफ़ हज़ारे माण्हुनि जो तव्हांखे ॿुधायां त भांगारियो मेन स्टाफ चौकी पुलिस चौक ते आहे। उते मुख़्तलिफ़ रस्ता तव्हांखे ॿुधायां, ख़ासि थोरो हैदराबाद, थोरो कराची, ॿिनि इलाइक़नि में निकिरनि था। उन मेन रोड ते तव्हांखे ॿुधायां गुज़िरियल 8 कलाकनि खां ही धरणो आहे उहो जारी आहे। सिंधु अॻूणो वॾो वज़ीर अरबाब ग़ुलाम रहीम धरणे जी आहे उहा अॻवानी करे रहियो आहे। पर हेसि ताईं हुननि जा मुतालबात इहे आहिनि त एसएसपी थरपारकर सरदार हसन न्याज़ी आहे उनखे हटायो वञे, छाकाणि हू मुसलसल आहे पीपल्स पार्टी जे चूंडियल नुमाइंदा जेके आहिनि उन्हनि जो भंगारी बणियल आहे। उन्हनि जी भंगार वेंदे असांजे माण्हुनि मथां पूरा केस दाख़िल कराए थो। उन खां अलावा तव्हांखे ॿुधायां त उन्हनि जा मुतालबा इहे आहिनि त मुख़्तलिफ़ थाणनि ते एसएचओ मुक़ररु थियल आहिनि, उहे बि भंगारी एसएचओ जेके असांजे माण्हुनि ख़िलाफ़ केस दाख़िल कनि था। धरणो आहे उन धरणे में हज़ारे माण्हू जेके आहिनि उहे शरीक आहिनि। उन खां अलावा ही धरणो आहे अञा ताईं जारी आहे ऐं उन्हनि जो अणएलानियल धरणो आहे, छाकाणि हिननि चयो आहे जेसि ताईं एसएसपी थरपारकर सरदार हसन न्याज़ी खे न हटायो वेंदो तेसि ताईं ही धरणो आहे उहो मुसलसल जारी रहंदो। पर ही धरणो आहे उन अरबाब ग़ुलाम रहीम आहे उहो हाणे ख़िताब कंदो ऐं उन खां पोइ ही धरणो आहे अञा ताईं जारी रहंदो ऐं धरणे में हज़ारे माण्हू जेके आहिनि उहे शरीक आहिनि। जी अच्छा एजाज़, हिन वक़्त ताईं छा पुलिस अमलदार या ज़िले इंतज़ामिया मां केरु को अमलदार ॻाल्हियुनि जे लाइ आयो आहे धरणे वारे हंधि? न केर जी अली रज़ा, हिते ही धरणो आहे 8 कलाकनि खां जारी आहे। पर ज़िले इंतज़ामिया थरपारकर पर मिरपुर खां डिवीज़न जी इंतज़ामिया जेका आहे उन मां सिंध हुकूमत कंहिं बि सूरत में हिन सां राब्तो न कयो आहे। को बि पुलिस अमलदार ख़ासि तौर ते एसएसपी थरपारकर जंहिंजे ख़िलाफ़ धरणो आहे या वरी ॿिया पुलिस जा अमलदार जेके आहिनि उहे हिते न पहुता आहिनि। पर अमकान ज़ाहिर थो कयो वञे त डीआईजी मिरपुर खां ज़ुल्फ़कार मेहर आहे उहो कुझु देरि में ही पहुचंदो सिंधी अॻूणे वॾे वज़ीर अरबाब ग़ुलाम रहीम सां ॻाल्हियूं करे ऐं उन खां पोइ ही मामला जेके थिया आहिनि मुख़्तलिफ़ केस दाख़िल कया विया आहिनि उनजे ख़िलाफ़ कमेटी क़ाइमु करे ऐं इहो धरणो आहे उहो ख़तमु कराईंदो, यकीनदारी न कराईंदो। पर हेसि ताईं को बि ज़िले इंतज़ामिया चूंडियल नुमाइंदो थोरे सिंध हुकूमत जो को नुमाइंदो हिते न पहुतो आहे धरणे में। जी वॾी महिरबानी एजाज़।